सिंध हुकूमत की दरख्वास्त ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां तलब कयल गडियल मफ़ादन वारी कौंसिल जो इजलास कुछ देर बाद शुरू थियण वारो। वज़ीर आज़म की सदारत हेठ इजलास में मुराद अली शाह समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर आईन कौंसिल जा मेंबर शिरकत कंदा। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम मेमन चयो आहे त चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी जी कोशिश सां सिंधु दरिया ते कैनाल्स मामलो हमेशा लाइ ख़त्म थियण वारो आहे। कैनाल रिथा ख़त्म थियण सिंध हुकूमत ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी जी कामयाबी आहे। सिंधु दरिया ते तकरारी कैनाल मनसूबे खिलाफ वकीलन जो बबुलो ते 11 ॾींहं बि धरणो जारी। वकीलन सां गॾु धरती धड़िन जो बि वॾो अंग धरणे में शरीक। सियासी समाजी अॻवाननि समेत मुख़्तलिफ़ शोबनि सां वाॻियल मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जी धरणे में बि आमद जारी। और बावड़ो वेझो कमू शहीद वटि बि धरणो लॻल। कंधकोट वेझो इंडस हाईवे गोला मोड़ वटि धरणे सबबि ट्रैफ़िक बंदि पियल। मलीर में बि क़ौमी शाहराह ते वकीलन जो धरणो जारी। सिंध हाई कोर्ट बार जे सदर सरफराज़ महतलो जैकोबाद में रेडियो खे ख़िताब कंदे चयो आहे त रुगो चोलिस्तान कैनाल न पर सिंधुअ ते ठहंदड़ समूरनि कैनाल जो ख़ात्मो चाहियूं था। कैनाल्स जे ख़ात्मे वारे नोटिफिकेशन ताईं एहतजाज जारी रहंदो। सिंधुअ ते को बि कैनाल नामंजूर। बलोचिस्तान में बि वकीलन जो सिंधु दरिया ते कैनाल मनसूबे खिलाफ अदालती कार्रवाइनि जो बाइकाट। कोयटा समेत समूरे सूबे में को बि वकील कंहिं अदालत में पेश न थियो। मुख़्तलिफ़ शहरनि में वकीलन जा एहतजाज मुज़ाहिरा। कैनाल मनसूबो वापसि वठण जो मुतालबो। पहलगाम वाक़े खां पोइ भारत तरफ़ां कयल क़दमनि ते सेनेट में बहस। लीगी सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त गुजरात में मुसलमाननि मथां ज़ुल्म कंदड़ नरेंद्र मोदी जी परवरिश RSS में थी। भारत मुसलमाननि ऐं ॿियनि अक़लियतुनि जे क़त्ले आम जो गढ़ बणिजी चुको आहे। सेनेटर फैसल वावडा चयो आहे त भारत कूड़ी प्रोपेगंडा करे पियो। असां जंग नथा चाहियूं। जेकॾहिं जंग मड़ी वई त असां पाक फ़ौज जे पोयां बीठल हूंदासीं। जेकॾहिं भारत पाणी बंदि कयो त पहिरीं हमलो पाकिस्तान कंदो। असांजो आर्मी चीफ क़ाबिल बहादुर ऐं पुर एतमाद आहे। वज़ीर आज़म ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस सॾाए सेनेटर जान मोहम्मद बुलेदी चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में जंग आसान नाहे। जंग जा नतीजा ॿिन्ही मुल्कनि लाइ सुठा न निकिरंदा। तहरीके इंसाफ जे सेनेटर अली ज़फर चयो त भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ऐं संदसि इंतिहा पसंद हुकूमत जो सिंध तास मुआहदे खे ख़त्म करण वारो ऐलान गैर क़ानूनी आहे। भारतीय हुकूमत पाणी बंदि करे असांखे उञो मारणु चाहे थी। उन खां वॾी दहशतगर्दी कहिड़ी थी सघे थी। मोदी असांखे डेॼारण बदिरां पाण डिॼे। भारत सिंध तास मुआहिदो मुअत्तल नथो करे सघे। सिंध तास मुआहिदे जी भञकड़ी भारत जी पुराणी आदत आहे। अॻूणे अटार्नी जनरल अशर औसाफ चयो आहे त आलमी बैंक सिंध तास मुआहिदे जी ज़ामिन आहे। सिंध तास मुआहिदो ख़त्म करण जी का बि क़ानूनी हैसियत नाहे। मुआहिदो ख़त्म करण जो नुक़सान भारत खे ई थींदो। बबुलो धरणे सबब गाॾियूं फासण खिलाफ ऑल पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्टरनि जो कराची में एहतजाज। पुलिस अमेरिकन MSC ऐं CM हाउस ॾांहुं वेंदड़ रस्तो कंटेनर्स लॻाए बंदि करे छॾियो। रैलीअ खे रोकण लाइ पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर। पुलिस ॻोढ़ा आणींदड़ गैस ऐं वाटर कैनन गाॾी बि घुराए वरिती। SSP कियामाणी जो चवणु आहे त एहतजाज कंदड़नि खे कंहिं बि सूरत में रेड ज़ोन में दाख़िल थियण जी इजाज़त न ॾींदासीं। बलोचिस्तान जे इलाइक़े नौशकी में तेल सां भरियल ट्रक में बाहि लॻण सबबि धमाको। हिकु ड्राइवर सड़ी फौत। DSP ऐं 3 एहलकारनि समेत 20 ॼणा सड़ी ज़ख़्मी। KP जे इलाइक़े वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जी कार्रवाई। 17 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। ISPR चयो त दहशतगर्दनि अफ़गान सरहद खां पाकिस्तान में दाख़िल थियण जी कोशिश कई। फोर्सेस जी कार्रवाई दौरान 17 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। 3 ॾींहनि दौरान मारिजी वियल ख़ारजियुनि जो अंग 71 थी वियो। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच में फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस ट्रायल खिलाफ़ दरख़्वास्तुनि ते ॿुधणी। अटॉर्नी जनरल दलील ॾींदे चयो त भारतीय क़दमनि खिलाफ़ अॼु आलमी अदालत वञणो हो, जेको मुलतवी कयो। अपील जो हक़ पॉलिसी मैटर आहे, जंहिं ते हिदायत वठी जवाब ॾींदुसि। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त पार्लियामेंट खे जेको करणो आहे करे। असां रुगो हिन केस जे हद ताईं मामले खे ॾिसंदासीं।
गॾोगॾु ही फ़ैसिलो बि करे छॾियो त सिविल निज़ाम नाकाम थी वियो आहे। सभु केस फ़ौजी अदालत मोकिलिया वञनि। वाना में अमन कमेटी जे ऑफिस ॿाहिरां धमाको, 7 ॼणा मारिजी विया, 16 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि धमाके में अमन कमेटी अॻवान सैफुर रहमान बि ज़ख़्मी थियो आहे। नौशरो फिरोज़ जी अदालत क़त्ल जो ॾोह साबित थियण ते 6 जाबदारनि खे फाही ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज नदीम बदर काज़ी जी अदालत क़त्ल केस जे जाबदारनि इख्तियार दरवान, ख़ादिम, शौकत, हैदर अली ऐं तालिब ऐं सलीम खे फाही ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई।